सहवन से वकार अली मल्लाह की रिपोर्ट शामिल करेंगे, जहां निजी तेल कंपनी और GDCL के खिलाफ रंग बरादरी के लोगों का धमाल चौक से प्रेस क्लब सहवन तक रैली निकाल कर नारेबाजी की गई और मुजाहिरीन ने इल्जाम लगाते हुए कहा कि निजी कंपनी इंतजामिया हमको ना बुनियादी सहूलियात देती हैं और ना पूरा मुआवजा देती हैं। आम दुरफ्त को भी बंद कर दिया गया है। रास्ता बंद होने से आम दुरफ्त के लिए परेशानी का सामना है। मुकामी अफराद को नजरअंदाज करते हुए गैर मुकामी अफराद को भर्ती किया गया। हम वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह से मुतालबा करते हैं कि नोटिस लेकर जायज़ हकूक दिलवाए जाएं, बसूरत कंपनी के गेट पर धरना दिया जाएगा। मजीद मुजाहिरीन ने मीडिया से बात करते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस रिपोर्ट में। GDCL कंपनी जो मकामी लोगों को रोज़गार नहीं दे रही है और मकामी लोग जो हैं उनके रास्ते जो हैं कंपनी ने बंद किए हुए हैं और लोगों को परेशान कर रहे हैं। जो गांव के लोग हैं, इलाके के लोग हैं, उनको बिल्कुल रोज़गार नहीं दे रहे हैं, कोई सहूलत नहीं दे रहे हैं। इसी की वजह से आज लोग यहाँ आए और एहतजाज कर रहे हैं। हमारा यही मुतालबा है कि हमारे लोगों को रोज़गार दें और जो हमारे ज़मीन में बैठे हैं वो मुआवजा दें और जो हमारे और भी मुतालबात हैं सारे जो है पूरे करें। एहतजाज जो मुतालबो है त इनायत बलोच और फरत शाह पहिरियां असां सां मुतालबा कया, असां सां वॾियूं ॻाल्हियूं कयूं, उहे ॻाल्हियूं निभाए कोन थो सघे। हींअर असांजे माण्हुनि जा लंघ रस्ता बंदि करे वेठा आहिनि। ॻाल्हायूं था त रेंजर्स जूं गाॾियूं थियूं अचनि, असांखे तंग कयो थो वञे। ऐं उन खां अलावा जेके असांखे रोज़गार जा जेके ॾिनऊं असांखे ॻाल्हियूं कयूं, हिन महिल ताईं पूरियूं कोन था करे सघनि, रुॻो आसरा पिया ॾियनि। जे थोरो गौर था कयूं, ॻाल्हायूं था त असांखे अची रेंजर्स जूं गाॾियूं तंग करे असांजा माण्हू खणी था वञनि। मुतालबो कंदासीं असांखे पंहिंजा बुनियादी हक़ ॾिना वञनि, असांखे रोज़गार ॾिनो वञे ऐं असांखे तंग न कयो वञे। पहिरियां हिननि जो मुतालबो हुयो त नंढी कैंप आहे, नंढा माण्हू आहिनि, हींअर तमामु घणो वधी विया आहिनि। घरनि खे तमामु घणो तंग पिया कनि, जनरेटर जा आवाज़, ॿियो टियों माण्हू ॾाढा बेसुकून लॻा पिया आहिनि, निंड माण्हुनि खे नथी अचे, नंढा ॿार ॾाढो राति जो परेशान आहिनि। कंपनी जे तरफ़ां असांखे ॾाढी तकलीफ़ आहे, असांखे रोज़गार ई न पियो मिले। ॿाहिरियां माण्हू अलाए किथां जा उन्हनि खे ॾिए पियो, असांखे अॼु ताईं कंहिं माण्हूअ खे बि रोज़गार ई नाहे मिलियो। उन खां पोइ असांजा रस्ता सभु ब्लॉक करे विया, असांजा ॻोठ आहिनि उहे सभु रस्ता असांजा बंदि करे विया। असांजे चऊं था त असां ते पुलिस ऐं फ़ौज रेंजर्स भॻो बीठो आहे, असांखे हिरासमेंट कयो बीठो आहे। असां अपील था कयूं साईं मुराद अली शाह खे त असांजा मसइला जाइज़ हल कयो वञे। जेको असांखे तंग कयो थो वञे, असांजा मुआवज़ा कोन थो ॾिए वञे, जा असांजा माण्हू जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़गार कोन थो ॾिए ऐं केतिरियूं असांखे तकलीफ़ूं आहिनि। असांजे एहतिजाज कयूं था, आवाज़ उथारियूं था, रेंजर्स था मोकिलिनि, असांखे तंग कयो थो वञे। असांजा जाइज़ मुतालबा इहे आहिनि त असांखे रोज़गार ॾिनो वञे, असांजे ज़मीन जा मुआवज़ा ॾिना वञनि, असांखे हरू भरू तंग न कयो वञे। असांजे ॻोठ में जेके जनरेटर हिननि जा आवाज़ आहिनि, इहे बिल्कुलु असांजा नंढा ॿार रोअनि पिया राति जो, हीअ छा जा आवाज़ आहिनि, ड्रिजनि पिया, वॾा हिननि जा आवाज़ आहिनि। हीअ जेको बनीअ जो प्लाट वलारे विया आहिनि, तमामु घणो विलारे विया आहिनि। बिल्कुलु रस्तो बंदि आहे, असांजा ॿार नंढा वञनि था काठियूं वाठियूं वेहण जो, उन्हनि खे बि तकलीफ़ आहे, उन्हनि खे नथा अचनि वेझो, ऐं जेको माल आहे सिर्फ़ु बिल्कुलु उते नथा अचनि वेझो, असांखे ॾाढी तकलीफ़ आहे।